आयो आहिनि त असांखे सार संभाल आहे शहर छॾेंगे घर में क्रोध चङो थो थिए। बाप कसम खड़ा हाणे क्रोध कोन कंदासीं मां छो क्रोध कंदासीं यो थोड़ो ई कोन थो लॻे। मासी त वापसि नहीं दे के वार थो करी लिखे बाबा माता तो सादा है यार सुतो के बचाए ना की थो करे नो सुती जाए हाणे तव्हां तो साए बिना तो लचे जाऊं सोच रे हाणे यूसुफ के सुनो सटे ला थवा जाई पटाई हां बाबा सही हां मुंह पर न अखिन सां ॾिठो आहे बाबा सटे ला तो अला मुंह वाला है बच्चो तो वारो क्यों बाबा सही वारो क्यों मिलायो फोन सुन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे चंड ग्रहण नेक्स्ट एपिसोड में यूसुफ सां हाणे छा थियण वारो आहे। छा सरदार साईं चवण ते जेको कुझु थियो आहे जहिड़ो मज़ो करायो इहो कामयाबु थींदो या वरी यूसुफ गेम सम्झी वेंदो या वरी हणी सोजरे जा बि पासा करंदो या एस बटी मार खाई वेंदो विच में। दोस्तों तव्हां खां पहिरियां इहो पुछंदुसि चंड ग्रहण तव्हांखे कीअं लॻो इन जी बारे में कमेंट सेक्शन में ॿुधाइजो ड्रामे जे बारे में। ऐं हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में जेको आहे इहो चंड ग्रहण जेके अब्बास गुल यानी यूसुफ खे सरदार जा वाठा कुटको ॾेई वेंदा उहो ईअं सम्झंदो त मूंखे एस भट्टी कुटरायो आहे ऐं हू पाण विढ़ंदा जीअं हुनजी गेम ठहियलु हुई जीअं ही पाण में विढ़नि ऐं पोइ ज़मीन जेको आहे इनखे पुलिस में बदिरायां पोइ ज़मीन पंहिंजे नाले करायां। इहो सरदार साईं जो जेको आर्डर आहे ऐं मजूरार त लॻो पियो आहे उन चकर में ऐं इहे जेको आहे ज़मीन ते इन खे विढ़ाए ऐं नालो हुन ॿिए ग़रीब जो थी वेंदो एस भट्टी जो ऐं इहा गेम हितां शुरू थी वेंदी। पोइ इहो वञी पुॼंदो यूसुफ थाणे ते ऐं यूसुफ जी घरवारी बि क्रोधण आहे ऐं यूसुफ खे इहे पिटां लॻनि थियूं पंहिंजे पीउ माउ जूं छो जे करे पीउ माउ जी इज़त यूसुफ करे कान थो पंहिंजी ज़ाल जे चवण ते उन्हनि खे घरां बि कढाइण लाइ तयारु थी चुको आहे। इन जे करे चवंदा आहिनि पीउ माउ जी क़दुरु कयो न तव्हां सां बि अॻिते अहिड़ो हशर थींदो ऐं ईअं ई थी रहियो आहे। इहो हिकु ॾेखारी आहे अवाम खे दुनिया खे जीअं रोज़ानो पंहिंजे मतिलबु मुल्क में थींदो आहे काफ़ी जाइनि ते ख़बरूं ईंदियूं आहिनि पीउ माउ खे औलाद हीअं करे छॾियो घरां कढी छॾियो कुझु इहा कहाणी बि आहे ऐं ज़मीन जी कहाणी बि आहे। ऐं इरफान शेख बि इश्क में पूरो लॻो पियो आहे उहो सरदार साईं जो वरी पंहिंजो भाइटियो आहे यानी सरदार साईं जो पुटु आहे अहिड़े हिसाब सां ऐं हुनखे ख़बर पवंदी त उनखे शायदि जॾहिं धिका ॾिना आहिनि थी सघे त उहो बि विढ़े लेकिन उहो इरफान शेख फ़िलहालु अहिड़ी कसर अहिड़ी हरकत न कंदो।